to Time News Studios. You are watching 9 PM Bulletin. खंड कमीशन जी रिपोर्ट तहत कार्रवाई लाइ FIA 11 रुकनी जांच टीम जोड़े छॾी। डायरेक्टर FIA इस्लामाबाद डॉक्टर मुइन मसूद टीम जी सरबराही कंदो। ज़रियनि मूजिब जांच टीम में कस्टम्स, FBR ऐं स्टेट बैंक जा नुमाइंदा भी शामिल कया विया। वफ़ाक़ी काबीना 30 जून ते खंड कोई पता नहीं सियासत का, इसको कोई पता नहीं एडमिनिस्ट्रेशन क्या होती है। जिंदगी में एक दिन काम नहीं किया। माने मोटरसाइकिल चला रही आती नहीं है, रॉकेट में जाके बैठ गए कि मैं रॉकेट उड़ा लूंगा। और असेंबली में मैंने ये भी सोचा कि वो जब जहाज में फ्लाई करते थे ना, वो कान में लगाते थे वो, ताकि वो कान बंद हो जाते हैं और शोर भी नहीं आता। अभी मैंने खरीदनी है असेंबली के लिए कि जब ये मौसूफ खड़े होंगे नहीं, मैं वो कान में लगा लूंगा। बल्कि मैं सारे असेंबली के मेंबरान को एक एक तोहफा दूंगा कि ये रख लेंगे। नहीं आप लीड करेंगे, नहीं आप लीड करेंगे, नहीं आप लीड कर लें, नहीं आप लीड कर लें। कभी फजलुर रहमान, कभी गुल रहमान, हमें तो समझ ही नहीं आ रही कौन चक्कर है ये। और अफसोस उन पे होता है, वो 15 दफा असेंबली में मेरे ख्याल में पैदा हुए थे, असेंबली के मेंबर बने हुए थे, उस वक्त असेंबली के मेंबर है, सेनेटर बने हुए, वो इसके पीछे खड़े हुए हाथ बांध के। मैंने तो कहा था विल दिखा दो, विल वसीयत दिखा दो, वो भी मैं आपको इंशाल्लाह अगले हफ्ते कैंडल ब्रेक करके दूंगा। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वसीयत के हवाले से ईंदड़ हफ़्ते नओं स्कैंडल साम्हूं आणण जो ऐलान करे छॾियो। कराची में पंजे तक महमूदाबाद के दौरे बाद मीडिया से ॻाल्हाईंदे अली ज़ैदी चयो त कराची में गुज़िरियल साल हुननि बरसाती नाला साफ़ कराया, पर सिंध हुकूमत उनके बरक़रार न रखियो। वज़ीर आज़म सिंध हुकूमत जे मामलनि में मुदाख़लत नथो करणु चाहे, पर ईअं न थींदो जो कराची वारा बुॾी वञनि ऐं वज़ीर आज़म ख़ामोश वेठो हुजे। अली ज़ैदी सूबाई वज़ीर सईद गनी के सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे चयो त हुन हिकु ॾींहं लाइ बि कमु नाहे कयो। खेसि न सियासत जी ख़बर आहे ऐं न ई हू इंतिज़ामी मामला हलाए सघे थो। सवाल पुछण ते सूबाई वज़ीर गारियूं ॾियणु शुरू कंदो आहे। कुछ धुरियूं कराची जा मसला हल करण बदिरां उन्हनि खे बुनियाद बणाए पंहिंजी कुदी सियासत चमकाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। सूबाई वज़ीर सईद गनी जी पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी के ब्रीफिंग। सईद गनी चयो त कराची में चूंडियल MQM ऐं PTI जा नुमाइंदा अवाम लाइ कुछ भी करण लाइ तैयार न आहिनि। मुलाक़ात दौरान नासिर शाह ब्रीफिंग ॾींदे चयो त सिंध सरकार समूरनि स्टेक होल्डर्स के दावत ॾिनी आहे त इल्ज़ाम वढ़ण बदिरां मसइलनि जे हल लाइ अॻिते अचनि। इमरान खान इक़्तिदार में अचण बाद वाकई अवाम के रुआरे छॾियो आहे। वज़ीर आज़म जॾहिं भी नोटिस वठंदो आहे त मार्केट में शयूं ग़ाइब छो थी वेंदियूं आहिनि। वक़्तु अची वियो आहे त वज़ीर आज़म नोटिस वठण वारी पंहिंजी सलाहियत जो नोटिस वठे। सिंध सरकार जे तर्जुमान मुर्तज़ा वहाब बयान जारी कंदे चयो त सूरत-ए-हाल इहा ई रही त अवाम खे नोटिस वठणो पवंदो। नून लीग अॻवान एहसन इक़बाल चयो आहे त मुल्क में महांगाई अवाम जूं रणियूं कढी छॾियूं आहिनि। दुनिया में किथे बि मिसाल नथो मिले त मुल्क में 2 सालनि अंदरि 70% मईशत ठप थी वई हुजे। असां हुकूमत खां इनारो न घुरियो आहे। ख़ुदा जे वास्ते ग़रीब आवाम ऐं पोहरियत तबिके खे इनारो ॾियो। आवाम आॾो PTI हुकूमत जी नाअहली खे वाइको कंदा रहंदासीं। हाणे कराची में NDMA तरफ़ां पाक फ़ौज ऐं FWO जी मदद सां सफ़ाई कई वेंदी। गवर्नर इमरान इस्माइल ऐं NDMA चेयरमैन विच में मुलाक़ात दौरान कराची में नालनि जी सफ़ाई तोड़े ॿियनि मसइलनि ते ॻाल्हियूं। गवर्नर सिंध हुकूमत ते तनक़ीद कंदे चयो आहे त उहा कराची जा मसइला हल करण में नाकाम थी वई, तंहिं करे फ़ौज खां मदद तलब कई वई। वज़ीर आज़म इमरान खान खे कराची जी तमामु घणी गणती आहे। वफ़ाक़ी हुकूमत कराची जे शहरनि खे कॾहिं बि अकेलो न छॾींदी। कराची शहर जा मसइला मुस्तक़िल बुनियादनि ते हल करण जी ज़रूरत आहे। मुलाक़ात दौरान NDMA चेयरमैन लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद अफज़ल तरफ़ां कराची में नालनि जी सफ़ाई सूधो ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग। वफ़ाक़ी वज़ीर अली ज़ैदी ऐं ॿिया बि मुलाक़ात में मौजूद।
कराची में नेकाल जे निज़ाम खे बरसाती पानी वारे निज़ाम खां धार करणो पवंदो। कराची में बरसात खां पोइ आयल तबाही ऐं नालनि जी सूरतहाल जो जाइज़ो वठण लाइ इजलास। वॾे वज़ीर मुराद अली शाह जी सदारत हेठि इजलास में चीफ सेक्रेटरी NDMA चेयरमैन ऐं कोर कमांडर कराची सूदो ॿियनि लाॻापियल ऑफिसर्स जी शिरकत। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त गुजर नाले लियाकताबाद ऐं शेरशाह सूरी रोड ते नेकाल जे निज़ाम में मसइला आहिनि। ग्रीन लाइन जे डिज़ाइन सबबि पाणी रुकिजी वेंदो आहे। गुलिस्तान जोहर, गुलशन ज़फ़र, PCHS ऐं ज़मान टाउन में हद दख़लनि जो मसइलो आहे। चीफ सेक्रेटरी सिंध मुमताज़ शाह नालनि तां हद दख़लनि जे ख़ात्मे खे अणटर करार ॾींदे चयो आहे त हद दख़लियूं हटाइण खां पोइ ई नालनि जी सफ़ाई बहितर थी सघंदी। कोर कमांडर कराची इजलास में ॻाल्हाईंदे चयो त नेकाल जे निज़ाम खे जदीद घुर्जनि मूजिबि बणाइणो पवंदो। उन लाइ FWO बि सिंध हुकूमत सां गॾिजी कमु करे सघे थी। NDMA चेयरमैन चयो त नेकाल जे निज़ाम में लट खे रोकण लाइ क़दम खणणा पवंदा। मुल्क जे वॾनि बिल्डर्स तरफ़ां चइनि खां 5 महीननि अंदरि अॾावती शोबे में 13 खरब रुपयनि जा मनसूबा शुरू करण जी ख़ातिरी। तामीराती शोबे जे हवाले सां NCOC इजलास दौरान बिल्डर्स तरफ़ां मसइला हल करण लाइ हुकूमती क़दमनि जी वाखाण। इजलास बाबति जारी थियल पधिराई मूजिबि 13 वॾनि बिल्डर्स चयो आहे त नवां मनसूबा शुरू थियण सां मुल्की मईशत में इस्तेहकाम ऐं रोज़गार जा मौक़ा पैदा थींदा। वज़ीर आज़म इमरान ख़ान निजी बैंक जे शोबे खे हथी ॾियण लाइ स्टेट बैंक जे किरदार जी वाखाण कंदे चयो आहे त हुकूमत तरफ़ां अॾावती शोबे खे हर क़िस्म जी सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। स्मॉल इंडस्ट्री ऐं अॾावती शोबे खे तरक़ी ॾियारणु पहिरीं तरजीह आहे। सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में ईद उल अज़हा ते जानवरनि जी कुर्बानी लाइ मख़सूस थियल हंधनि जी हालत ख़राब। शहरी UCs सतह ते तइ कयल जायुनि ते जानवरनि जी कुर्बानी करण लाइ परेशान। सूबाई वज़ीर नासिर शाह जी सदारत हेठि इजलास दौरान कुर्बानी जे जानवरनि जा औज ठिकाणे लॻाइण लाइ डिवीज़न सतह ते कमेटीज़ क़ाइमु। घिटियुनि ऐं पाड़नि में जानवरनि जी कुर्बानी ते पाबंदी बरक़रार। सूबाई वज़ीर नासिर शाह लोकल बॉडीज़ खे हिदायत कई आहे त जानवरनि जी कुर्बानी खां फौरी पोइ औज ठिकाणे लॻाया वञनि ऐं हंगामी बुनियादनि ते जरासीम मार स्प्रे कयो वञे। सऊदी अरब सूदो नार जे मुल्कनि में ईद उल अज़हा मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पियो वञे। सऊदी अरब में कोरोना जी सूरतहाल सबबि मस्जिद अल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद नमाज़ जा महदूद इज्तिमा कया विया। दुबई, बहरीन, कुवैत ऐं अमान में बि ईद नमाज़ जी अदायगी बाद सुन्नत इब्राहिमी तहत जानवरनि जी कुर्बानी लाइ ख़ुसूसी इंतज़ाम। अमेरिका, ऑस्ट्रेलिया, जापान ऐं यूरोपी मुल्कनि में बि अॼु ईद उल अज़हा मल्हाई पियो वञे। पाकिस्तान में ईद उल अज़हा सुभाणे मल्हाई वेंदी। कोरोना वबा सबबि लाॻीती ॿी ईद जूं ख़ुशियूं सख़्तु मुतासिर। SOPs तहत कुर्बानी जे जानवरनि जी ख़रीदारी आख़िरी मरहले में दाख़िल। सुभाणे ईद नमाज़ बाद कुर्बानी कई वेंदी। कराची समेत मुल्क जे नंढनि वॾनि शहरनि में औरतुनि ऐं ॿारनि में रहियल शयुनि जी ख़रीदारी लाइ बाज़ारुनि ॾांहुं रुख़ करे वरितो। जिस चीज़ पे आ रहा है कि आग लगी पड़ी है, लूट माल लगी पड़ी है। इंतजामिया ये दुकानदार हैं, उनकी खुद की मुनमानी रेट ऐसे चल रहे हैं कि जो चाहे बच्चों की भी चीज़ लेने जाओ तो अभी वो भी उस टाइम महंगी चल रही है। गरीब बंदा तो जो गरीब तबका है वो नीचे ही बैठा हुआ। इतनी महंगाई कर दी है इमरान खान ने कि हमें नहीं चाहिए ऐसा नया पाकिस्तान। अगर ये नया पाकिस्तान है तो हमें नहीं चाहिए। हमारे बच्चे भूख मर रहे हैं, हम रोजी बंद हो गई हमारी। इंतजामिया ऐं दुकानदार कुछ अॻवान आहिनि उहे पाण में जेको आहे मिली भगत करे रेट मुक़ररु कनि था। कुछ दुकाननि ते उहे रेट लिस्ट हुजनि था जेके सरकारी रेट न आहिनि, उहे दुकानदारनि जी मर्ज़ी जा रेट आहिनि। फ्रूट की बात करो, टमाटर की बात करो 100 रुपए किलो, प्याज की बात करो 80 रुपए किलो, अदरक की बात करो तो 200 रुपए किलो। हम सारे आदमी जो है खैरपुर के बिल्कुल परेशान है। वज़ीर आज़म इमरान ख़ान जा नोटिस ऐं सिंध हुकूमत जूं दावाऊं बेअसर। सिंध सूदो समूरे मुल्क में ईद उल अज़हा जे मौक़े ते महांगाई चोट चढ़ी वई। कराची, हैदराबाद, सखर, लाड़काणो, घोटकी, नवाबशाह, दादू, मिठी ऐं ॿियनि शहरनि में अटे ऐं खंडु सूदो आम वाहिपे वारनि शहरनि जे अघनि में घाटे टोड़ बाद अवाम जी चेल चिबी करे छॾी। प्राइस कंट्रोल अख़्तियारियूं ख़ामोश तमाशाई बणियल। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पंहिंजे प्यारनि सां ईद लाइ वेंदड़ मुसाफ़िरनि खे ॿिन्ही हथनि सां फुरींदड़ ट्रांसपोर्टर्स ख़िलाफ़ कार्रवायूं।
कराची, हैदराबाद, लाड़काणो, सखर, खैरपुर, बदीन, नवाबशाह, जैकबाबाद ऐं ॿियनि शहरनि में मुसाफ़िरनि खां वाधू भाड़ो वठण ते 235 गाॾियुनि खां 1.5 लख रुपयनि जी ओगाड़ी। ट्रांसपोर्ट खाते चयो आहे त मजमूई तौर ते इज़ाफ़ी ओगाड़ियल 1,65,000 रुपया भाड़ो मुसाफ़िरनि खे वापसि कयो वियो आहे। बस अॾनि ते सैनिटाइज़ ऐं जरासीम मार स्प्रे बि कराए पियो वञे। इज़ाफ़ी भाड़ा ओगाड़ींदड़ ऐं SOPs ते अमल न कंदड़ मुसाफ़िर गाॾियुनि ख़िलाफ़ कार्रवायूं जारी रखियूं वेंदियूं। सिंध में कोरोना वबा वधीक 11 हयातियूं गिड़काए छॾियूं। फौतियुनि जो अंग 2220 थी वियो। सिंध जे वॾे वज़ीर नवां अंग अखर जारी कंदे चयो आहे त सूबे अंदरि कोरोना जा 499 नवां केस ज़ाहिर थिया। कराची में 244, सखर में 23, घोटकी में 20, हैदराबाद, टंडोलहिया, नौशरो फिरोज़ ऐं उमरकोट में 15 नवां केस रिपोर्ट थिया। घोटकी पुलिस तरफ़ां 4 ॾींहं अॻु हाफ फ्राई कयल जरवार वासी ॻोठाणे जी सिहत में बहितरी न आई। कराची जे ट्रॉमा सेंटर में डॉक्टर्स तरफ़ां ॻोठाणे अब्दुल रहीम कबोल जी ॼंग कटण जो मशवरो। पुलिस जी गोली जो शिकार ॻोठाणे जे वारसनि संदसि ॼंग कटाइण खां इनकार करे छॾियो। मुतासिरनि चयो आहे त पुलिस बिना जवाज़ नौजवान खे गोली हणी संदसि ज़िंदगी तबाह करे छॾी। अब्दुल रहीम कबोल जो पंजाब मां बि इलाज कराइण नथो ॾिनो वञे। नौजवान खे कुझु बि थियो त SSP ऐं SHO घोटकी ज़िम्मेवार हूंदा। ज़रियनि जो चवणु आहे त PP अॻवान नबील कबोल जे राब्ते बाद DIG सखर हाफ फ्राई कयल ॻोठाणे जे वारसनि सां राब्तो करे पंहिंजी ऑफिस घुराए वरितो। कंदकोट वेझो जवाबदार मुबैना तौर घरू अणबणत तां पंहिंजी नौजवान घरवारी जमीला सुंदराणी खे घुटा ॾेई क़तल करे छॾियो। वाक़े बाद जवाबदार माशूक सुंदराणी फरार। पुलिस रिवायती कार्रवाइनि में रुधल। मक़तूला जो लाश पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले। मेरे साथ उसका इस चीज़ से कोई ताल्लुक़ नहीं है। जब मैंने उसको इस चीज़ के लिए मना करा तो उसने कहा मैं तुम दोनों भाइयों को जेल भिजवाऊंगी। बस ऐसी दोस्ती आ रही थी, बैठते थे खाना पीना ऐसे कुछ था और उसका कोई भी ताल्लुक़ नहीं है इस केस से। और उसने फंसवाया मेरे भाई को। अमेरिकी औरत पेट्रिशिया के शादी जो डटो ॾेई 45 लख रुपया फबाईंदड़ जवाबदार रेहान बेग 3 ॾींहंनि जी जिस्मानी रिमांड ते पुलिस हवाले। कोठड़ी पुलिस जवाबदार खे जाम शोरो जी मक़ामी अदालत में पेश कयो। पुलिस चयो आहे त अमेरिकी औरत ओठा ॻोठ वासी भाइरनि रेहान ऐं शायान बेग ख़िलाफ़ ठगी जो केस दाख़िल कयो हो। औरत पेट्रिशिया 5 सालनि जी वीज़ा ते पाकिस्तान में तरसियल आहे ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तालीम जी बहितरी लाइ कमु करे रही आहे। अमेरिकी औरत जो चवणु आहे त रेहान बेग शादी जो डटो ॾेई मुख़्तलिफ़ वक़्तनि ते खांसि पैसा वठंदो रहियो। जवाबदार संदसि 45 लख रुपया फबाए वियो आहे। इल्ज़ाम हेठि आयल नौजवान रेहान बेग अमेरिकी औरत खे फ्रॉड करार ॾींदे चयो आहे त खेनि बदनाम करण जी साज़िश कई वई आहे। औरत तरफ़ां ब्लैकमेल करण जा सबूत वटि मौजूदु आहिनि। पाकिस्तान में सोन खे पर लॻी विया। सोन जे अघ में वधीक 750 रुपया बाद सोन जो फ़ी तोलो $1,23,500 रुपयनि जो थी वियो। आलमी मार्केट में $21 वाध बाद सोन जी क़ीमत $1,975 फ़ी औंस थी वई। इंग्लैंड में क़ौमी क्रिकेट टीम अॻूणे कप्तान सरफराज़ अहमद जी इमामत में ईद नमाज़ अदा कई। क्रिकेटर्स जूं सोशल मीडिया ज़रिए क़ौम खे ईद जूं वाधायूं। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ सां गॾु आऊं आहियां ताहिरा वज़ीर। हेडलाइंस हमारे टियूं तफ़सीली ख़बरूं शॉर्ट ब्रेक खां पोइ।